नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। न वक्त आए घोटकी मां ख़बर ॾींदा घोटकी में कुसरा ऐं रोबेला खां बचा लाइ घर घर वञी ॿारनि खे टिका लॻाईंदड़ टीमुनि जे अमलदारनि मुतालबनि जी मनता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। फर्स्ट लेवल सुपरवाइज़र उज़ैर अहमद ख्वाजा, यास्मीन सलीम, साजिदा अब्बास ऐं ॿियनि मुतालबनि जी मनता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुज़ाहिरनि चयो त असांजो इतिजाज इन जे करे हले थो। अॼु असांखे सॼो ॾींहुं या कमु कंदे हुए असांजा वर्कर बि तव्हां ॾिसो था सॼा असां सां गॾु आहिनि। असांजो MS बि असां सां गॾु आहे। फर्स्ट लेवल सुपरवाइज़र अदा उज़ैर ख्वाजा बि गॾु आहे। LS साजिदा सुपरवाइज़र बि गॾु आहे। पर छा आहे, असांखे अॼु ताईं इन्हनि पेट्रोल न ॾिनो आहे, जंहिंजे करे डेली असांजी गाॾी निकिरे थी। कोई पैक रक्शे ते करे थो, कोई गाॾियूं कढे थो, पर असांखे आला ऑफिसरनि अॼु ताईं कुझु बि हिकु रुपयो बि न ॾिनो आहे। कमु असांखो वठनि था डेली, पर कम पैसनि जे मामले में सफ़ा सुस्त लॻा पिया आहिनि, जंहिंजे करे असांजा इतिजाज करे हिते बीठा आहियूं। अॼु असां रिपोर्ट जमा न कराईंदासीं, जंहिंजे करे अॼु असां अञा इतिजाज कयो। असांजा 5 मुतालबा आहिनि, जंहिंमें पहिरियों मुतालबो पेट्रोल जा पैसा जेके रोक आयल आहिनि, सोशल मोबिलाइज़ेशन जा पैसा जेके DHO जे अकाउंट में कंपेन खां अॻे जा आयल आहिनि। ही 15 नवंबर खां कंपेन हले थी, उन खां अॻ में पैसा आयल आहिनि। रिफ्रेशमेंट जा पैसा जेको डॉक्टर अशोक कुमार डिस्ट्रिक्ट फोकल पर्सन आहे, उन महीनो अॻे आया आहिनि। रिफ्रेशमेंट जा पैसा 1 लख रुपया खाई विया। असां ग़रीब वर्करनि खे पंहिंजो हक़ु नथो ॾिए। कोल्ड चेन जा पैसा इहे बि असांजा उहो खाई विया। सोशल मोबिलाइज़ेशन जा पैसा, पेट्रोल जा पैसा। DHO हिकिड़ो महा करप्ट माण्हू आहे। डॉक्टर मंज़ूर अहमद जखराणी डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर घोटकी हिकिड़ो महा करप्ट ऑफिसर आहे। असां हुनजे ख़िलाफ़ अॼु पूरे ज़िले घोटकी में मीज़ल्स रूबेला जो एहतिजाज रिकॉर्ड करायो था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।